प्यार जो पढ़ो बा प्यार जो करो जी बा देखो ना तो प्यार किया तो डरना क्या जब टांगी मली तो तवा क्या प्यार जो पढ़ो वासी चपरा दान पाने मुर्स में छा ॾिठो जो प्यारे करो अब अंदा को ॾिठो मां चो ना जो न थलो दा माण्हू भलो होता पर माण्हू किनो निकतो तो अच्छा यो ॿुधायो मासी चपरा तव्हां के ॿार केतिरा 22 ॿार बा 22 ॿार हा बा तव्हां पाण ॼणिया पैदा कया बाक़ाइदे न गूगल तो डाउनलोड किया ज़ाहिर ॿार ॼण बान बड़ी ॻाल्हि आहे पोइ तव्हांजो मुड़ुसु छा कंदो आहे पिनंदो छो जंहिंजा 22 ॿार हूंदा पिनंदो न बाक़ी वीसी न गरीब माण्हू के ॿार घणा तव्हां ग़रीब आहियो अमीर आहियो अब असां मिस्किन गरीब हो असांखे कुत्ते पालण जी वसियत कोन्हे पूरी ॾींहुं असांजे घर में चोर गिरिया मुंहिंजे मुड़ुस भौंकी करे भॼाया एतिरा ग़रीब हो मूंखे लॻे नथो दुबई जो बुरको पातो आहे तूं हा अमीर आहे हा बाबा मलक रियाज़ जी ज़ाल आहे कराची वारो पहिरियां टाउन मुंहिंजे मुड़ुस ठारायो असां ग़रीब हो मिस्किन हो अब्बा अच्छा हा अब्बा पोइ अहिड़े मुड़ुस खां भलो न हुई कंहिं साफ़ी सां शादी करे साफ़ी सां शादी कया छो साफ़ी सां शादी कयो घूंघट मथे करे चित्रे की न्यूज़ कुंडो ॾिनियूं हलियो वञा ताईं न मोकिलियो हुन खां भलो हुई कंहिं इंजीनियर सां शादी करे इंजीनियर सां शादी थी मुंहिंजी पोइ छा थियो घूंघट मथे खणी चए तो बिल्डिंग पुराणी आहे जल्दी किरंदी मां चयो भॼ मुआ तुंहिंजे मथां न किरे बोला फार्मेसी डिपार्टमेंट में कोई ॾिसी वेठे हैं कि डॉक्टर सां ई शादी करे डॉक्टर सां शादी थी डॉक्टर सां शादी थी पोइ छा थियो घूंघट मथे खणी अखियुनि में ॾिठी हिनखे त पीली आहे मां चयो लेंस पाता कॾहिं ड्रिप हई ॾिठो आहे कॾहिं इंजेक्शन हई ॾिठो हुन खां भलो हुई कि वकील सां शादी करे वकील सां शादी थी मुंहिंजी पोइ छा थियो वकील सां शादी थी घूंघट मथे खणी चए थो चपरा जेको चवंदी सच चवंदी सच कोई लाॾा कुझु न चवंदी सच ॿुधायोमांसि ॿिए ॾींहं ते तलाक थी वई पोइ कंहिं पुलिस वारे सां शादी करे आ वॾी सुखी हुजे पुलिस वारे सां शादी थी घूंघट मथे खणी शक में पइजी वई उहा त न जेके पोइ भला कंहिं मौलाना सां शादी करे मौलाना सां शादी थी मुंहिंजी पोइ छा थियो घूंघट मथे खणी चए थो अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह सुभान अल्लाह हाणे कहिड़ो निभागो मदरसे वेंदो भला कंहिं मवालीअ सां शादी करियां ग़रीब सां बाबा जी किना सॼो ॾींहुं टुन हो पीए सुपी मां पिया हो को ॿई बेहोश भला मूंखे वापडा जे मीटर सां शादी करियां मीटर ॾाढो कमाईंदा आहिनि हुन सां शादी थी मुंहिंजी पोइ छा थियो घूंघट मथे खणी चए थो हे त मीटर ई रिवर्स थियल आहे मां चयो पिणे करे वियो भला कंहिं गुलूकार सां शादी करियां कंहिं सिंगर सां फनकार सां शादी थी मुंहिंजी गुलूकार सां पोइ छा थियो घूंघट मथे खणी चए थो सभ खां पहिरियां कलंदर जी धमाल पोइ जेकी संगत जी सलाह हालत मूंखे भला मश्करे सां ई शादी करियां मश्करा किना तो जड़ा कारा केर शादी करे भला कंहिं सियासतदान सां शादी करियां सियासतदान सां मुंहिंजी शादी थी पोइ छा थियो घूंघट मथे खणी ॿाहिरि निकिरी आहे असां धांधली थी मां क़ौमी असेंबली ते टिकट भराई सूबाई जी केरु ॾेई मां चयो नून लीग वारा ॾेई विया भला कंहिं टीचर सां शादी करियां प्रोफेसर सां टीचर सां शादी थी मुंहिंजी पोइ छा थियो घूंघट मथे खणी मेकअप ॾिसी चए थो हिते मुंहिंजी पघार पूरी थींदी मासी चपरा तोखे ॾिसी मूंखे हिकिड़ो शेर यादि थो अचे बिस्मिल्लाह बाबा ॿुधाए खेसि चइजो हितां गुज़र न करे छो बा यूनिवर्सिटी जा गटर खुलियल आहिनि छा छो न गुज़रे शेर आहे खेसि चइजो हितां गुज़र न करे छो बा जहिड़ो थींदो आहे छा छो न गुज़रे शेर आबो था ॿुधाए खेसि चइजो हितां गुज़र न करे शहर जो शहर दर बदर न करे खेसि चइजो नई जवानी आहे शाम जे पहर ते ईअं कहर न करे अबाई मैं भी बोलूं कुछ कुछ बंबार कर न करे ॿियो शेर ॿुधायां थो बख़्शन में राणी बाबा असांजा दर्द सूफ़ी हिन अव्हांजा कहर कूफ़ी वाह असांजा दर्द सूफ़ी हिन अव्हांजा कहर कूफ़ी हिन
यजीदी वक्त वेरिया सजी तारीख मेरिया मगर कोई बे पुनर साईं फकीरी में अमीरिया फकीरी में अमीरिया। वाह वाह बख्शण मेरा रीजा पुत्र इने जो मोगुना अगुन थुलो थींदो तो वॾे पार्टी सनी हिकिड़ो ॿियो शेर तुंहिंजे लाइ जी जी तुंहिंजे चप जो कारो तिर थींदुसि आओ ओ ये आशिक वेठा थी ओ ये जेके क्लास में भी बैक बेंचर हूंदी इने जे दिल जो आवाज़ तुंहिंजे चप जो कारो तिर थींदुसि आओ तू बद सगी मां वर थींदुसि तू हुकुम त हलाए ॾिस सखी मां नौकर पंहिंजे सिर थींदुसि। किना कारा एड़ा सुठा शहर न ॿुधाए मां जल्दी में ठही वेंदी आहियां पता पोइ ज़िंदगी रोए चङो उस्ताद बुखारी जो सराइकी में हिकिड़ो शेर ॿुधाए तू बेक़दरा तेरी दिल बेक़दरी तू बेक़दरा तेरी दिल बेक़दरी तेरिया कातिल अखियां बेक़दरियां अखियां नाल चुमा में को चुमण न ॾेवण तेरे पैर दी तलियां बेक़दरियां सिर फाड़ गता को भी कोन कुछन तेरे घर दी भितियां बेक़दरियां हिक गाल होवे ते उस्ताद करा तेरी सभई गालियां बेक़दरियां। अल्लाह हयाती जे यूनिवर्सिटी वारनि खे हिन शहर खे जेकॾहिं अच्छी टोपी न पाराइना त नज़र ई न अचे। आखिरी शेर शमशेर हैदरी साहब जो आओ बा दिल जे पुरशोक दिलासन ते हलिया आयासी आओ नीह वारन जे नियापन ते हलिया आयासी आओ के शहनशाह जो फरमान असां ते न हलियो लियारी यूनिवर्सिटी वारन जे सलामन ते हलिया आयासी। अबा जो सलामत ते पाण ईंदा हो पंहिंजो मायूं बि आणींदा हो अबा माशाल्लाह हिते जेके नौजवान शागिर्द वेठा आहिनि अल्लाह हयाती ॾे माशाल्लाह जीअं हिन जी दिलि में हूंदो ख्वाब में हूंदो त असांजे ख्वाबनि जी शहज़ादी का कतरीना हूंदी का करीना हूंदी ईअं हिन में कोई वरी अहिड़ो हूंदो आहे जेको मूं वांगुरु पाण खे शाहरुख़ खान बि सम्झे हा हाणे शाहरुख़ खान खे डुक न वणंदो आहे हा न ॻाल्हाइण जो स्टाइल ॾिसो थी आओ बा देखो मेरी बात सुनो पिताजी ने कहा घर छोड़ दो माँ ने कहा बाबू को छोड़ दो। एक लड़की थी दीवानी सी एक लड़के पे वो मरती थी राज़े वफा बदलाने से जाने क्यों वो डरती थी मुझसे अक्सर पूछा करती थी ये प्यार कैसे होता है ये प्यार कैसे होता है। अबा 5 मिनट सोच जाएगी ना थोड़ी जण कुत्ती गटर में गिरिया मुझे कटो इटे जे करे मूंखे न वणंदा आहिनि इहे गाना हाणे सलमान खान आहे हिकिड़ो हा हुन जो हिकिड़ो गानो आयो ढिंक चिका मां परेशान थी न शायदि यार को सुर न लहे न तार न कंदो ढिंक चिका छा आहे हा मुंहिंजो पुटु आहे 3 सालनि जो हा सॼो ॾींहुं चवंदो आहे ढिंक चिका मां चयो इहो छा आहे चयो मां सलमान खान आहे मां चयो हिकिड़ो हो सलमान खान जे वांगुरु शर्ट कोन थो पाए हिकिड़ो तूं सलमान खान जेको पेंट कोन थो पाए इहो गानो तो अॼु ज़ाल ॿुधो उहा मोलूद ॿुधंदी आहे अच्छा पार्टी मटाई विया मतलब जो सियासतदान जो अचनि आहे त पोइ सियासतदान असांजे मुल्क जा माशाल्लाह ॾाढा ज़बरदस्त हा बाबा जीअं हुनजी तक़रीर करण जो स्टाइल बि ज़बरदस्त आओ जीअं अॻूणो सदर परवेज़ मुशर्रफ अल्लाह शाला दुनाली नसीब करे आओ हुनजी तक़रीर करण जो स्टाइल ज़बरदस्त वो देखो भाई वो जिंदगी कैद भूली हर चीज की प्लानिंग होती है स्ट्रेटजी होती है आपकी स्ट्रेटजी और हमारी स्ट्रेटजी में फर्क है मैं कमांडो मैंने 2 जंगें लड़ी हुई है एक भी नहीं जीती वो अलग बात है डिटेल में नहीं जाएगा असांखे फ़ख़ुरु थींदो आहे आसिफ अली ज़रदारी साहब हाँ हाँ बिल्कुल हा असांजे पहिरियों प्रेसिडेंट जो न वॾी ख़ुशी उनजो अंदाज़ पंहिंजो थी आहे हाँ बिल्कुल बीवी की मज़ार पे कुछ लोगों ने कहा पाकिस्तान न खपे लेकिन मैंने कहा पाकिस्तान खपे इमरान खपाए चले
और अल्लाह ताला के फजलो करम से मेरे भाइयों मुझे बताओ मैंने दौरे हुकूमत में लोड शेडिंग थी वो एक नंबर आते तुम्हारे दौरे में ऐसा नहीं कोठे बिजली लगल कोने बड़ा अब हमारा के हो बड़ा तो जड़ो चौधरी शुजात को मामा को चश्मा पाई वो लगे तो जो चाचो हां तो अंदाज न जो पांचो ओ रात की मना करो चश्मा पाई दो जब वेल्डिंग करना है आवाज पाने मालिक के समझदार था हां क्या कर रहे हो मुझे ऐसा गड्डी नहीं चला बैठे बात तकरीर करण जो स्टाइल जेको हाणे वारो वज़ीर आज़म इमरान खान जो भी कमाल हां बाबा वो तकरीर कंदो मेरे भाइयों और भाइयों की बहनों ये क्या है पूरी मुल्क के इकोनॉमी को तबाह किया वादा इन दो भाइयों ने लेकिन मेरा आपसे वादा है खास करके यूथ से मेरा वादा है आर यू विद मी इंशाल्लाह ताला में जो